नासिन हेडलाइंस वॾी कराची में वाक़िया कंदासीं। कराची जिले के खिलची कोट में पुलिस रेंजर्स कार्रवाई कंदे 3 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रेंजर्स पारां जारी कयल पधिराई मूजिब कॉमिक ऑपरेशन दौरान गैर कानूनी हथियार ऐं मंशियात फ़रोशी जे इल्ज़ाम हेठि 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी सुञाणप शिराज खान, ज़ुबैर खान ऐं मूसा तौर थी आहे, जिन वटां हथियार ऐं मंशियात पिणु हथ कई वई आहे। पधिराई मूजिब गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे कानूनी कार्रवाई लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। कराची जिले के खिलची कोट में पुलिस रेंजर्स कार्रवाई कंदे 3 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रेंजर्स पारां जारी कयल पधिराई मूजिब कॉमिक ऑपरेशन दौरान गैर कानूनी हथियार ऐं मंशियात फ़रोशी जे इल्ज़ाम हेठि 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। आॻकथी पिया हुआ कि गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी सुञाणप शिराज खान, ज़ुबैर खान ऐं मूसा तौर थी आहे, जिन वटां हथियार ऐं मंशियात पिणु हथ कई वई आहे। पधिराई मूजिब गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे कानूनी कार्रवाई लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। कराची जिले के खिलची कोट में पुलिस रेंजर्स कार्रवाई कंदे 3 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रेंजर्स पारां जारी कयल पधिराई मूजिब कॉमिक ऑपरेशन दौरान गैर कानूनी हथियार ऐं मंशियात फ़रोशी जे इल्ज़ाम हेठि 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी सुञाणप शिराज खान, ज़ुबैर खान ऐं मूसा तौर थी आहे, जिन वटां हथियार ऐं मंशियात पिणु हथ कई वई आहे। पधिराई मूजिब गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे कानूनी कार्रवाई लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। एक बार ॿीहर वाक़िया आगाह कंदासीं। कराची जिले के खिलची कोट में पुलिस रेंजर्स कार्रवाई कंदे 3 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। आॻकथी पिया हुआ कि रेंजर्स पारां जारी कयल पधिराई मूजिब कॉमिक ऑपरेशन दौरान गैर कानूनी हथियार ऐं मंशियात फ़रोशी जे इल्ज़ाम हेठि 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जी सुञाणप शिराज खान, ज़ुबैर खान ऐं मूसा तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां धरती टीवी जे रिपोर्टर इसाक सरकी खां। जी इसाक, आगाह कजो। जी बिल्कुल मरीज से पाकिस्तान में सिंध पुलिस और निजी इतला की बुनियाद पे कराची के खिलची कोट वाले इलाके में गॾियल कार्रवाई कई है, जंहिंमें जेके मंशियात फ़रोशन उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां गैर कानूनी असला जेकी मंशियात आहे उहा हथ कई वई आहे, जंहिंमें 3 जवाबदारनि जो अंग आहे, जिन्हनि खे रेंजर्स गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदारनि जी सुञाणप शिराज खान, ज़ुबैर खान ऐं मूसा खान जे नाले सां कई वई आहे। इहो तर्जुमान सिंध रेंजर्स जो चवणु आहे। जॾहिं त जवाबदारनि जे कब्ज़े मां गैर कानूनी असलो ऐं ॿियूं शयूं हथ कयूं आहिनि। जॾहिं त तर्जुमान रेंजर्स जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जे ख़िलाफ़ जेका केस बि मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल आहिनि ऐं किन्ही जवाबदारनि खे हथियार सामान समेत वधीक कानूनी कार्रवाई लाइ पुलिस जे हवाले कयो वियो आहे। अॼु इहा पुलिस ऐं रेंजर्स पारां गॾियल कार्रवाई कई वई आहे, जंहिंमें 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पुलिस जे हवाले कयो वियो आहे। जी साक आगाह करण जे लाइ।